Voltis, né? छान आला होता जो छानच होता मुझे बपुटा मुझे मुझसे गुजारे मरन लगा मां बीमार है मुझे टीबी मरीज है मुझे मां पी जी जगह ते कब्जो कर बैठो 22 इंसान पर बैठो हो के कब्जो कयो परवेज जान 22 इंसान पर बैठो हुई मुझी मां मरी वई है 1.5 साल थियो है और ने पे मुख पूछो कोन के जल्दी में अडावत मथे शुरू करे अडावत मुझे पी जी पान मथे कम कराई थी पान कम करे ट्रे कमरा अपना थी वाचन मथे खणा थी मुख पूछी कोन मां बड़ी जी आ मुझी फ्रेंड नंढी है जगह किथे आवा वो जगह बुटा पाड़े में नूर मोहम्मद जी आ जगह ये कब्जो कयो था साथी मुझे भांजा उन्हें कब्जो कयो आहे घणे कयो कब्जे की इनके 1.5 साल थियो आहे जो मुख साइन मती थे मुखे 4 लाख ॾेई प्लाट जी क़ीमत रुगो हई कि तो तू प्लाट थी रुगो 3 हिस्सा थी कई हिकिड़ो मुंहिंजे मां छोकिरो तातियो हो उहो मुंहिंजो ॾोहिटो हो नंढिड़ो वतो हुई उहो तातियो हुई 10 लाख मुंहिंजा कॾहिं 10 लाख मां जा बसि प्लाट जी क़ीमत पाण लॻाई पोइ दलाल जेको सीटी सवे केर बि न घुरे मूंखे चई तूं केर बि न वठी अच बसि जेको मां तोखे चवां ईअं कर ज़बरदस्ती मूंखे 10 लाख 4 लाख मूंखे ॾिनई दस्तावेज़ वठी आया ज़बरदस्ती मूंखां साइन वरितई मां पैसा खे मटी बि मुझे अम्मी मोट रहेला हुई मुझे अम्मी दे फोन करे कुरान तक नहीं बहन की तबीयत सी ना हां मैं तो जबरदस्ती उते घुराया मुझे अम्मी उते वया मुझे अम्मी ते पिस्टल रखे मुझे अम्मी का जबरदस्ती साइन होते थे उन्हें में शायद गवाह केर बनो उन्हें टाइम मुझे अम्मी जेला तबीयत खराब थी मुझे अम्मी कराची हल गया मोकले छडे थी तू पे जो इलाज कर ओए फाइल ओए रिपोर्ट हर माने शे असा हट मौजूद पई मुझे अम्मी का जबरदस्ती साइन होते दस्तावेज़ जबरदस्ती साइन वठी मूंखे उहो प्रूफ मूंखे न ॾिनी असा पर डीएसपी पर डीएसपी साफ़ न कयो डीएसपी साहब पैसा वठी उन्हनि खां असां चयोसीं डीएसपी साहब जॾहिं मुंहिंजी वालदा आई आहे मुंहिंजी उनजी भेण खे तव्हां घुरायो न डीएसपी साहब उनखे बि न आहे घुरायो उनजे पुट खे घुरायो जंहिं कब्ज़ो कयो आहे असां उते ॻाल्हायोसीं असांखे को रिस्पॉन्स न ॾिने अञा हुननि सां ॾिसी खिली ॻाल्हाए पोइ असांखे मतिलबु बार बार चुप पियो कराए असांखे चई न तव्हां ग़लति हो बसि हिते फ़ैसिलो कयो जेको थियो आहे पहिरीं वारा पैसा वठो तव्हां अञा असांखे इहे पैसा न खपनि कल डंडा खणी असांजे दरवाजे रात जे दरवाजे ते डंडा खणी आया आहिनि त असांखे पंहिंजी माउ खे कढो ॿाहिरि त असांखे सयूं ॾे माण्हुनि खे 10,000 बासे ऐं माण्हुनि खां सयूं वेठो वठे घर में पिस्टल जो ग्रुप जो असांजे आहे उन्हनि जो सदर उहो उनखे फुल सपोर्ट होसना अगर जे डीएसपी सच्चाई ते चढ़े हां त चवे था न त तू उन पोड़ीअ खे छो जबरदस्ती तो साइन होतियूं आहिनि डीएसपी बि असांजो फ़ैसिलो न कयो उन हक़ सां न ॻाल्हायो आहे उन ना हक़ कला कयो आहे बी हुन सां हुन जोड़ो थी असां सां ॻाल्हायो जबरदस्ती करे वेही रहियो आहे हाणे मूंखे जबरदस्ती सही वठी थी 4 लाख ॾेई 10 लाख थी त 5 लाख मां ॾींदा 2,000 5 ॿियनि में मदद पुलिस ऐं डीएसपी इन लाइ न हूंदा त माण्हुनि जा हक़ ॿियनि खे ॾियनि वठाइजनि ग़रीबनि खे किथे ॿार मिलंदो असां ॿ भाइर आहियूं पाण में किथे मिलंदो पर माण्हुनि खे चयो त किथे नज़र अचे मारे छॾियो तव्हांजो छा मुतालबो आहे